अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया'i वल मुरसलीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम फ़कान काब कौसैन औ अदना आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। बिरादरान इस्लाम, अल्लाह ताला जल्ल जलालहू जा किरोड़े करम अणखुटे सानई थोरा जय मालिक साईं असाई तवां ते वडो करम करे एक सैयदुल मुरसलीन इमामुल अंबिया ताजदारे कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मती हुजण जो शरफ अता फरमायो वा। अज तवां जे हिन पाड़े जे नौजवानन पंहिंजे इश्क ऐं मोहब्बत जो सबूत ॾेई करे ये सोनो शायाने शान प्रोग्राम मौलाए कायनात इमामे हसन ऐं हुसैन जे बाबे अम्मा खातूने जन्नत जे घोट नबियन जे सरदार जे बिरादर हजरत अली उल मुर्तज़ा शेरे खुदा रदी अल्लाह ताला अन्हु जे विलादत बा सआदत जे निस्बत सां ही जलसो मुक़रर कयो आहे, जंहिंमें असांजे सिंध जा बेहतरीन नात खान सोना नात खान अनकरीब अची करे असां तव्हां के प्यारे महबूब आका जे शान में नातियूं भी ॿुधाईंदा। हजरत शेर खुदा जे शान में मनकबतूं भी ॿुधाईंदा। ये नौजवान हिक मुबारक जा लायक ना आहिनि, लख मुबारक जा लायक आहिनि जो अहिड़े ॾुखे दौर में उन्हनि जो को बि मक़सद ना आहे, उन्हनि जो इहो ई मक़सद आहे त अल्लाह जी ज़ात राज़ी थिए, अल्लाह जे महबूब जी ज़ात राज़ी थिए ऐं असांजे पाड़े वारनि महले वारनि खे सही अक़ीदो मिले, उन्हनि खे सही तरीक़े सां अहल बैत जी मोहब्बत भी मिले त प्यारे महबूब आकाए दो जहां जे सहाबा किराम जी मोहब्बत भी मिले। तव्हां ॾिसी रहिया हो स्टेज ते तमामु सुहिणा सुहिणा आलिम असांजा मुअज़्ज़ज़ मेहमान वेठा आहिनि ऐं नात खान बि अनकरीब पहुचण वारो आहे। ही महीनो मुबारक रजब शरीफ जो महीनो आहे। हर मुसलमान के खबर आहे त अल्लाह ताला हिन महीने मुबारक जे 27 जी रात सूमर जी रात तो असांजे महबूब कायनात जे ताजदार सरकारे मदीना के अल्लाह ताला ला मकान 7 ज़मीनूं हेठ 7 आसमान हेठ लो कलम हेठ हर शय सिदरतुल मुंतहा हेठ अल्लाह पंहिंजे महबूब के ला मकानन ते घुराए पर्दा परे करे दू बदू पंहिंजे दीदार जो शरफ अता फरमायो आहे। अल्लाह ताला कुरान करीम में फरमाए तो फ़कान काब कौसैन औ अदना, उन मेराज वारी रात अल्लाह ताला फरमाए तो मुझो प्यारो महबूब रसूलन जो सरदार नबियन जो इमाम मु अल्लाह जे एतरे कुर्ब में आयो वा, एतरी वेझड़ाई में आयो वा जीअं ॿ पाण में कमानू हूंदियूं आहिनि उहे मिलन उन्हनि में भी संदो वा। अल्लाह ताला फरमाए तो बेमिसलो बेमिसाल उन्हें मेराज वारी रात मु अल्लाह ऐं मुझे महबूब में एतरी भी थी भी न रही आहे। ही कंहिंजो शान आ, सब चो असांजे नबीअ जो शान आ। ही कंहिंजो मकाम आ, असांजे नबीअ जो मकाम आ। असांजे नबीअ जो पंहिंजे उम्मत सां केतिरो ताल्लुक आ, केतिरी मोहब्बत आ। असांजा मुर्शिद करीम सखी कंबर वारा घोट फरमाईंदा आहिनि क़यामत जे ॾियारे तो असांजो पंहिंजो जिस्मानी अबो दर्दनाक ॾींहं में पंहिंजे लाइ घोड़ा गाड़ींदो, पर ही रूहानी अबो मदीने वारो घोट तो असां गुनाहगारनि जे लाइ घोड़ा गाड़ींदो।
पोता ताई शान जू गालियों पूछन त दिल खोले सुभान अल्लाह भी चो ऐं तव्हां जे मुंह ते मुर्क अचे वञे छाजे कर केर सब दावा करे सहाबा जे मोहब्बत जी केर अहल बैत जे मोहब्बत जी पर जरा याद कजा असां जे ईमान जो मरकज महबूब जा सहाबा ना आहिनि महबूब जा अहल बैत ना आहिनि वल्लाह मदीने वारे असां जे ईमान जो मरकज ऐं मोहब्बत ज़ाते मुस्तफा है पीरियो पंहिंजे नबी सां सच्चा जो बाद में सहाबा जी मोहब्बत आ पीरियो पंहिंजे नबी सां सच्चा जो बाद में अहल बैत जी मोहब्बत आ जेकॾहिं अहल बैत खे रंग लॻियो आ त बि मुस्तफा जे दर तां लॻो आ जेकॾहिं सहाबा जो मक़ाम थियो आ त बि मुस्तफा जे दर तां मक़ाम थियो आहे सोना इन बिन्ही टोलन जी तार मुस्तफा सां कटियल आ हिन हक वारी जमात जी तार जुड़ियल ई जुड़ियल आहे तंहिंजे करे ही नौजवान जेके मुझे मौलाए कायनात जे मोहब्बत में हेड़ो प्रोग्राम सजायो थने इनन जो सजाइण इनन जो मेहनतू करण अज महबूब जे हुजूर में पहुंची चुकियो आहिनि अल्हम्दुलिल्लाह हिन हक वारी जमात जी दावा भी सच्ची हुंदी आ त दलील भी सच्चो हुंदो वा अहल बैत जी मोहब्बत जे दावा करण वारा असांजा मुर्शिद करीम फरमाईंदा आहिनि जेकॾहिं को भी दावा कोर्ट में दाखिल कंदो वक्त जो काजी वक्त जो जज उन खां दलील घुरंदो जेकॾहिं दलील मौजूद आ दावा उन जे हक में आ न त दावा न ॿुधी वेंदी अहल बैत जे लाइ मदीने वारो घोट फरमाए थो अहल बैत मुंहिंजो क़ुरान सां गॾु क़ुरान अहल बैत सां गॾु जेकॾहिं इहे सिफ़तूं जंहिंमें मौजूद आहिनि उहो सचो अहल बैत जो हुबदार न त उन जी दावा भी कूड़ी आ त दलील भी कूड़ो वा अल्हम्दुलिल्लाह इन सुन्नत जमात के बच्चे बच्चे में कुरान मौजूद आहे असां जे सीनन में कुरान आ असां जे घरन में कुरान आ असां जे ओताकुन में कुरान आ असां जे जुबानुन में कुरान आहे पो तव्हां पक जानो भली दावा केर भी करे अड़े जेको अहल बैत जे सच्ची दावा कंदो वा वो सोने अबू बकर जी गिला न कंदो वा जेको सच्चो मुझे अली जो महबूब हुंदो वा सोने उमर जी गिला न कंदो वा सोने उस्मान जी गिला न कंदो वा छाजे कर मदीने वारे घोट खां बाद में मदीने वारे घोट जे मुसल्ले जा मालिक पहिरियों अबू बकर पढ़ियो वा पो उमर पढ़ियो वा पो उस्मान पढ़ियो वा मुझे हैदर करार उन जे इक्तिदाम में नमाज अदा कई आ पो सोना जेकॾहिं मुर्शिद मोहब्बत तो करे तो सचो मुरीद भी मोहब्बत करे न या केड़ी दावा है या केड़ी मोहब्बत पर असां जो त ईमान होवा असां जा मुर्शिद करीम फरमाईंदा न जाते मुझे अली जा कदम लगदा न तो मुनाफिक न रहंदो वा उते मोमिनी मोमिना है त मुझा मुसलमान भाइरो असां जो प्यारो नात खान अची चुको वा इंशाअल्लाह ताला उन जो सुनो बयान नातियूं थींदियूं इंशाअल्लाह ताला पंहिंजे अकीदे के पंहिंजे अमल के दुरुस्त कयो इंशाअल्लाह ताला बेड़ा पार थी वेंदा जेके दोस्त पोते वेठा हो उनन के गुजार बीठा आयो तवा के गुजारिश आहे थोड़ो अगते अचो अज डाढे दुखे दौर में हली रहा हूं ये यारन बारन मिलाद जा जलसा काफी थींदा रहंदा इंशाअल्लाह थींदा रहंदा पर दोस्तन के या गुजारिश आहे त असां तवा पाण में अमल पैदा कयूं पाण में सही अकीदो पैदा कयूं एक ताजदारे कायनात जी मोहब्बत बियो मदीने वारे साईं जी इताअत आहे ये बई लाजिम मलजूम आहिनि त पंहिंजे नबी जी मोहब्बत बुझे बिना महबूब जे मोहब्बत जे इबादत बेकार आहे वरी बिना महबूब जे इताअत जे या मोहब्बत जे का दावा है उन जो दलील हुजे त मुसलमानन के गुजारिश आहे नौजवानन के पंज वक्त नमाज जी पाबंदी हुजे ही महीनो रजब शरीफ जो वा जंहिंमें मुसलमान ज़कात जो हक अदा कंदा आहिनि जंहिंखे निसाब जो मालिक
जरूरत खां वधीक पंहिंजे घर जो जेको भी सीधो सामान आ उन खां बाद में जेकी भी दुनिया दौलत अल्लाह उनके अता कई आ साल में उन मां एक मर्तबो ज़कात जो हक अदा करे केतरी अदा करे लख जे मथा 2500 ज़कात है भली केतरो भी केतरी खैर खैरात करे जलसा कराए भली केतरो भी खैर जो कम करे पर जैसी ताई ज़कात फर्ज आ जे केतरो नफल केर पड़े वे फर्ज जी चाह भरे न सगंदा एड़े तरीके से जे करे केतरो भी नफली कम खैरातू करे पर जे करे उ ज़कात जो फर्ज अदा न थो करे पर तकरीबन 100 सैकड़े मां 5 सैकड़ो भी ज़कात अदा न था हुआ खुशामद में पंहिंजे ॾेख लेठ जे लाइ घणो कुछ माण्हू खर्च करे तो पर मुसलमान या ज़कात या हर मुसलमान जे मथा फर्ज आहे ऐं अॼोके दौर में जे कॾहिं गौर कयो अल्लाह ताला जे शुक्र जी ज़रूरत आहे सब कंहिंखे अल्लाह ताला गंज अता फरमायो आहे ऐं नेमत जे शुक्र सां नेमत खुटंदी न आहे अल्लाह वधाए अता फरमाईंदो आहे लइन शकरतुम लाज़ीदन्नकुम बाना तू मु अल्लाह जे नेमत जो शुक्र कर मु अल्लाह जो वादो खुटाईंदो साए कोन वधाए छडींदो साए